सोचण वाला घुमंदो त ठीक हूंदो। जॾहिं बि लाइव ईंदा आहियूं काई ख़बर खणी काई शहर खणी तव्हांजे साम्हूं ज़रूरु ईंदा आहियूं। अॼु आहे मेन इशू उहो आहे असांजो सिंध जो बम्पर फसल खजीअ जो फसल तैयार थी अनक़रीब जुलाई जे महीने में वाढी शुरू थी वेंदी। अहिड़े तरीक़े सां ई हर साल जीअं हिन साल बि कश्मीर, घोटकी, पन्नू, शिकारपुर, लाड़काणू, यकोबाद, सकल डिवीज़न, लाड़काणू डिवीज़न खां मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू हिते लाॾाऊ थी बि अचनि था ऐं मज़ूरी करण बि अचनि था। बदकिस्मतीअ सां इहो थिए थो त हर साल जीअं हिननि में जून, जुलाई ऐं अगस्त जे महीने में ॾोहनि में बि इज़ाफ़ो थींदो आहे, पर हद जे एफएशा ऐं एसपी साहिबनि खे इहा ख़बर हुजणु खपे त ही जेके मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा माण्हू मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल ॾोहारी क़िस्म जा माण्हू हिकिड़े पोरेत जे हिसाब सां हिते अची ऐं हितां ॾोह करे महीने ॾेढ खां पोइ हलिया था वञनि। मज़ूरी जी मज़ूरी बि, ॾोहनि जा ॾोह बि ऐं फसल बि खाई ताज़ो थी पोइ था वञनि। हींअर ई जीअं खजीअ फसल तैयार थियो आहे त लाॾाऊ अचणु शुरू थी विया आहिनि मुख़्तलिफ़ शाखुनि ते, वाहनि ते ऐं खजियुनि जे बाग़ में खुलियल आसमान हेठि रहणु शुरू थी विया आहिनि। ऐं ॿुधायो थो वञे ज़रियनि खां इहो बि मालूम थियो आहे त मंशियात अलाए केतिरी खणी अचनि था, असलियो अलाए केतिरो खणी अचनि था ऐं मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल उहे ॾोहारी क़िस्म जा माण्हू उते शाम जो मौजूदु आहिनि ऐं सुबुह जो ॾिसो त सॼो ॾींहुं ज़ाहिर ई कोन्हनि। वरी शाम थींदी उहे मोटरसाइकिलनि ते घुमंदा, उहे टोप पाए घुमंदा, उहे होटलुनि ते फिल्मूं ॾिसंदा, वरी चांहियूं पीअंदा। अगरि जेको फसल कंहिंजो बेलायो थो वञे जानवरनि थ्रू त पुलिस खे ॾिसनि था त उहे पहिरियों खां चपल हथ में, गोॾे हथ में ईअं था भॼनि जीअं भाऊ जन हितां जा आहिनि ई कोन। ऐं हितां वारनि जो वास्तो उतां वारो वास्तो ॾुआरी क़िस्म सां रहे थो। जॾहिं बाग़ तैयार था थी वञनि उते मज़ूरी तबिको जेको आहे उहो सभु तक़रीबन कंहिं ते 5 केस, कंहिं ते 8 केस, कंहिं ते 10 केस बि आहिनि जेके हिते अची बेखराब कनि था ऐं मज़ूरी कनि था ऐं उन सां वास्तो वरी हितां जे ॾुआरी क़िस्म सां माण्हुनि सां वास्तो आहे। ओॾनि जो ॾोह हिते था पहुचाइनि, हितां वारो ॾोह उते था वञी पहुचाइनि। हितां वारनि खां कंहिंखां बि तव्हां लाॾाउनि खां मज़ूरनि खां कार्ड घुरंदो, कार्ड तव्हांखे न ॾींदा, कॾहिं बि न ॾींदा ऐं अहिड़ी ज़ात तव्हांखे ॿुधाईंदा करे तव्हां उहा ज़ात ॿुधी बि कोन हूंदी। असां हद जे एफएशो बबरले खां वठी पिरालो, फैज़मल बिंडो, वॾा माशू ऐं पीरकोट जे थाणनि खे हिकु चिताब बि ॾियूं था, आगाही बि ॾियूं था त फौरन इन्हनि ते एक्शन खयो वञे ऐं इन्हनि जो वेरिफिकेशन कई वञे ऐं चेक एंड बैलेंस कयो वञे त आख़िरकार इहे ॾुआरी क़िस्म जा माण्हू किथां अचनि था ऐं किथां ॾोह कनि था ऐं असलो किथां था आणनि ऐं मंशियात किथां था आणनि। इहे असांजा सुञाण दुर, सोशल समाजी दुर, एडवोकेट सभिनी जी इहा रिक्वेस्ट आहे त फौरन इन जे मथां एक्शन खयो वञे ऐं चेक एंड बैलेंस कयो वञे ऐं ॾोहनि ते कंट्रोल आयो वञे। ॿी तव्हांखे ताज़ा ख़बर ॿुधायूं त असांजी इहो ई ॾोह हिकिड़ो ताज़ो वाक़ियो पिराल में थी सघियो आहे जेको 22 लखनि जो दाड़ो लॻो ऐं उहे हिन खे फिंगर प्रिंट एफएसए खे मिली चुकी हुई, पर बदकिस्मती चयो वञे त उहे असांजा कश्मीर जा भंगवार माण्हू ॾेखारिया विया त ही ॾोह करे विया पिराले में। इहो हिकिड़ो सुवालु आहे त आख़िरकार इन खे कंहिं आंदो, कंहिं ॾोह करायो ऐं पुलिस खे कीअं मिलिया इहे माण्हू। वाइस ऑफ पिराल यूट्यूब चैनल खे, वाइस ऑफ पिराल पेज खे लाइक ऐं शेयर करणु दोस्तनि जी वॾी महिरबानी।